डब्बा पे एक बैत ॾिसूं त अहमद अली लॻे थो त अहमद अली बि डब्बे मां पनो को कढियो आहे। अहमद अली छा था ॿुधायो असांखे? साईं कोरोना ते हिकिड़ो बैत अर्ज़ आहे। वाह वाह, शेर बिस्मिल्लाह। कया कोरोना वायरस सभिनी जा कारोबार बंदि, हो कमकार बंदि, लॉकडाउन लॻी वियो त साईं बुढ़ा ॿार बंदि, हर शइ बंदि। सभु साईं बंदि। हाओ दाहो साईं सकाफ़ती कचहरियूं ओताकूं ऐं उतारा बंदि, सारा बंदि थी विया आहिनि, सरकारी स्कूल इदारा बंदि, यार बंदि वेठा आहियूं घरनि में, बसि बेकार बंदि। कया कोरोना वायरस सभिनी जा कारोबार बंदि, कमकार बंदि, लॉकडाउन लॻी वियो त बुढ़ा ॿार बंदि। हो दाहो साईं वहमन माण्हुनि खे अची या वकोड़ियो, थिया बंगुलनि में भोतार बंदि, सरमाएदार बंदि, वापारनि दलालनि जा थिया वापार बंदि, बाज़ार बंदि, मिस्किन माण्हुनि जा थिया रोज़गार बंदि। कोरोना वायरस सभिनी जा कारोबार बंदि, कमकार बंदि, लॉकडाउन लॻी वियो त बुढ़ा ॿार बंदि, सभई बंदि। वाह दा वाह। साईं पाए मास्क माण्हू मुंहं ते वेठा आहिनि, अज़ीज़नि सां बि मिलण बंदि, वेहण बंदि, खिलण बंदि, बीमार खां बि आहे पुछण बंदि, ॾियण वठण बंदि आहिनि, इस्पतालनि में कई लाचार बंदि। कया कोरोना वायरस सभिनी जा कारोबार बंदि, कमकार बंदि, लॉकडाउन लॻी वियो त बुढ़ा ॿार बंदि। वाह दा वाह, बुढ़ा बि बंदि त ॿार बि बंदि। साईं इबादत कंदा हा मस्जिदनि में वेही, उहे मस्जिदियूं मंदर मकान बंदि, हिंदू मुस्लमान बंदि, वेठा आहिनि वांदा सभु दीवान बंदि। अहमद अली ईंदा हा मिलण ईद माण्हू, उहे दोस्त दिलबर दीनदार बंदि। कया कोरोना वायरस सभिनी जा कारोबार बंदि, कमकार बंदि, लॉकडाउन लॻी वियो त साईं बुढ़ा ॿार बंदि, बुढ़ा वाह दा अहमद अली उतरादी। वाह नाज़रीन, यकीनन हलंदड़ हालतुनि जे मुताबिक़ जेका कोरोना जी हालत आहे ऐं उन हालतुनि में ॾींहों ॾींहुं लॉकडाउन जेको आहे कंहिं हद ताईं सुस्त बि थियो आहे ऐं उन में कुझु आसानी बि थी आहे। तॾहिं मूं चयो त ख़तम था लॉकडाउन कनि, वबा जो ख़ौफ़ कोन्हे को। ईअं कोन्हे त हुक्मरान तव्हांखे थोरी विथी ॾिनी आहे त तव्हां बे एहतियाती कयो ऐं उहो पंहिंजो मर्ज़ बि ॿियनि में पखेड़ियो। न, एहतियात ज़रूरी आहे। असांजे मज़हब इस्लाम, दीन, समाजी मुआशिरे, वॾड़नि सभिनी इहो सेखारियो आहे त जिथे वबा हुजे उन वबा वारो ॿिए हंधि न वञे ऐं जिते वबा आहे ॿाहिरियों उन वबा वारी जाइ ते न अचे। त ख़तम था लॉकडाउन कनि, वबा जो ख़ौफ़ कोन्हे को, सभिनि खे आ कमाइण जी, ख़ुदा जो ख़ौफ़ कोन्हे को। हिकु महांगाई लॉकडाउन में माण्हू मज़दूरनि खे मज़दूरी न मिले, वरी वञ रेड़े ते पुछा कर त उहो हिंदाणो जेको 20 रुपया किलो मिलंदो हो 100 रुपया किलो पियो मिले। तो अल्लाह साईं पनाह में रखे। तॾहिं मूं चयो त ख़तम था लॉकडाउन कनि, वबा जो ख़ौफ़ कोन्हे को, सभिनि खे आ कमाइण जी, ख़ुदा जो ख़ौफ़ कोन्हे को। असां जंहिं आसिरे में ई सजण थी पाह विया हुआसीं, असां जंहिं आसिरे में ई सजण थी पाह विया हुआसीं, मुदे ख़ारिज मिलियो राशन, पुछा जो ख़ौफ़ कोन्हे को। वञी जो राशन खोलियूं त अटे मां जीत पिया निकिरनि। ही कहिड़े क़िस्म जो राशन? चयूं इमदाद ॾींदासीं, पंहिंजा कार्ड ॾेई वञिजो। चयूं इमदाद ॾींदासीं, पंहिंजा कार्ड ॾेई वञिजो। वञी कोर्ट में ॾेई आया, गिला जो ख़ौफ़ कोन्हे को। कार्डनि जूं कापियूं ॾेई आया त हेतिरनि माण्हुनि खे असां इमदाद ॾिनो, कंहिंखे मिलियो कंहिंखे न मिलियो, ऊंदाही राति में अलाह ॼाणे, ॾींदड़ ॼाणे, ॿियो वठंदड़ ॼाणे। असांजे पीअण जो पाणी बि सालनि खां गंदो साॻियो, असांजे पीअण जो पाणी बि सालनि खां गंदो साॻियो। वरी का नई मुसीबत आ, कज़ा जो ख़ौफ़ कोन्हे को। वज़ीरनि ऐं मुशीरनि खे त का परवाह ई कान्हे, वज़ीरनि ऐं मुशीरनि खे त का परवाह ई कान्हे। मिठा मिस्कीन जी कंहिं बद दुआ जो ख़ौफ़ कोन्हे को। मज़लूम जॾहिं बद दुआ कंदो आहे, उन जूं आहूं अर्श ते वेंदियूं आहिनि। त असांखे उन ख़ुदा जो ख़ौफ़ ऐं मज़लूम जे आहुनि जो बि कुझु दर्द रखणु खपे। असां पंहिंजे बिरादर जे चवण ते ई चङा चूंडिया, असां पंहिंजी बिरादर जे चवण ते ई चङा चूंडिया। उहे बंजी सज़ा विया आहिनि, जज़ा जो ख़ौफ़ कोन्हे को। ॾियूं कंहिंखे मयारूं पाण सां पाण ई कई आहे, असां मज़बूत बुत ठाहिया, हवा जो ख़ौफ़ कोन्हे को। नकी बेवस पुछी सघिबो, न ई को ॻाल्हि सम्झे थो, नथा मिसकीन लाइ सोचनि, अलाह जो ख़ौफ़ कोन्हे।